अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही ॾाढा दुकान लथा पिया, नुक़सानु थियो पियो आहे। उन जी राय अवाम खां राय वठंदासीं हिन ते त छा मौक़िफ़ आहे उन्हनि जो, पंहिंजो असां उन खां मौक़िफ़ वठंदासीं। हाणे हलो त तव्हांखे वठी हलो अवाम जी तरफ़। कोठ इंडियारी में दुकानदारनि खे कोई अल्टीमेटम न ॾिनो वियो ऐं माप जेका आहे सरकारी 33 फुट आहे, 35 फुट जे हिसाब सां टाप रुगो ऐं असांजा नाजाइज़ी करे काई मोहलत न ॾिनी वई आहे। असांजा दुकान राथा विया आहिनि। कोई असां चवंदा सुभाणे असां पाण ठाहींदासीं, तव्हां बि कोई SDM साहब नथो ॾिए, SDO साहब नथो ॾिए, काई मोहलत न आहे। हर भरू नाजाइज़ी 2 फुट 2.5 फुट जी बि रिआयत कोन थो ॾिए कंहिंखे। सॼो नुक़सानु थो थिए पियो हिते, सॼो मीडिया ॾिसे, सॼो इहे नाजाइज़ी आहे। टाप आहे मीरवा जी, ॾिसो तव्हां केॾी मोकिरी लॻी पई आहे। 3 फुट 32 फुट टाप आहे। तव्हां बि इहे दुकान पिया था ठहनि। माप कई वई आहे, कल्ह शाम जो माप करे विया आहिनि, अॼु हिन महिल दुकान ठाहिणा कोई न अल्टीमेटम ॾिनो ई कोन था। ओचिते सुबुह जो दुकान जी राथा अथनि। कोई बि न आहे असां वटि, कोई नाजाइज़ी आहे, हरूभरू नाजाइज़ी आहे। घर राथा था वञनि, दुकान राथा था वञनि, कंहिंखे बि न ॿुधायो वियो आहे। कल्ह शाम जो नोटिस ॾेई विया आहिनि त बसि 4 ॾींहंनि खां पोइ सूमर ते ठाहींदासीं। सूमर खां पोइ अॼु जुमे जो ॾींहुं आहे, निमाज़ बि कंहिंखे न पढ़णु ॾिनी वई आहे। समूरा दुकान जी हिंडियारी शहर जा पट कया विया आहिनि। सॼी शहर वैरान लॻो पियो आहे। सो बि कंहिंजा 2 फुट आहिनि, कंहिंजो 1.5 फुट आहे, कंहिंजो 2.5 फुट आहिनि। कंहिंखे काई रिआयत न ॾिनी वई आहे। सिर्फ़ु नाजाइज़ी आहे। सरकारी माप जेका आहे, हिकु जंजीर आहे, हिकु जंजीर जा ते 35 फुट सिर्फ़ु चवंदा टाप आहे। बिलालवा जो ॾखिणो उतरियों पासो जेको आहे 3 फुट आहे, 15 आना ॾखिणो पासो जेको आहे हिकु जंजीर आहे। हिकु जंजीर माना 33 फुट विच खां माप कई वञे। असांजा 40 फुट थियनि था, असांजा 7 फुट जा नाजाइज़ी कई वई आहे। असांजा तदारक कयो वञे ऐं हक़ जे ऑफिसरनि खां इल्तिजा कयूं था त उन्हनि खे वास्तेदारनि खे चवनि त हे नाजाइज़ी थिए त इहो नाजाइज़ी को पंहिंजो हिसाबु। कल्ह शाम जो आया आहिनि, असांखे निशान ॾेई विया आहिनि। अॻु में असांखे अल्टीमेटम बि न ॾिनो अथनि, न नोटिस ॾिनो अथनि। हिन महिल असां ज़ुल्म कयो अथनि। हली ॾिसो असां वटि, ॿुधी न, असांजो गुज़ारो हुयो, असां प्लाट पैसनि सां वरिता आहिनि। अॼु ताईं असांखे न चयूं, हाणे अॼु राथा अथनि। मूंखे ॿुधायो, हली ॾिसो तव्हां, ॿुधे न, ज़ुल्म कयो अथनि असां सां, नाजाइज़ी कई। न SDM पियो ॿुधे, न बेलदार पियो ॿुधे, न मुख्तियारकार पियो ॿुधे, न कोई AC पियो ॿुधे, कोई बि न पियो ॿुधे। तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? सियासी माण्हुनि जो जेको असर रसूख वारा खे त छॾियो वियो आहे। साईं ॾिसो था, पाण तव्हां ॾेखारियो, तव्हां मीडिया ते ॾेखारियो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अॻिते हली ॾिसो तव्हां, ज़ुल्म लॻो पियो आहे ग़रीबनि सां, नाजाइज़ी कई। हाणे मुंहिंजो मुतालबो कहिड़ो कंदो? मुतालबो हाणे छा कंदासीं असां? झोली खणी, हथ खणी या पिटींदासीं हुन सां? बचा हला कंदो असांजा जे दरपदर कया अथनि, जहिड़े हिसाब सां असांखे मज़दूरी मिले पई ईअं हला कंदो। हे बि दरपदर थींदा ईअं ई, ख़ुदा कंदो हिननि जा बि प्लाट हूंदा, हिननि जा बि रहंदा जिन सां कई आहे। असांजी हिंडियारी शहर में ज़ुल्म, ग़रीबनि जो रोज़गार फिटाए, दुकान राथा अथनि। हाणे ग़रीब आवाम काॾे वञे? रोज़गार जो गुज़ारो ई वीचारनि जो हिन दुकानदारनि हुयो, हाणे हुन जा ॿचड़ा छा खाईंदा? रुली आहे। हाणे जॾहिं वञी वीचारा हाणे वरी कारोबार न कनि या अॻु में ई महांगाई, ॿियो वरी कोरोना वायरस, लॉकडाउन, हाणे वरी उन जे मथां वेतर दुकान ड्राहे करे आवाम खे परेशान था कनि। ग़रीब आवाम खे परेशानी थी वई, वधी वई आहे। सरकार ख़बर ई कान्हे, चुपचाप में बस ओचितो अचानक अॼु थी वियो आहे। जी हा, केरु कोन आवाम हाणे निकिरी आई। पोइ आवाम निकिरी आई ॿाहिरि, ॾिसो था पिया, हाणे रश लॻी पिया। पर हाणे छा कजे? सर असां ग़रीब आवाम काॾे वञूं? हाणे न रोज़गार न धंधो, असांजो इन कारोबार। सर मुतालबो इहो ई आहे त महिरबानी कनि, कुझु माण्हू असांखे जेको आहे इमदादी वग़ैरह जेको आहे थी सघे त कनि। आया आहिनि, कल्ह शाम वरी आया आहिनि त असांखे माना निशान ॾेई आया आहिनि। असां चयोसीं त असांखे मोहलत ॾियो, असां ड्रायूं था। चए तव्हांखे सूमर ताईं मोहलत था ॾियूं। असां सुबुह सां अची ड्रायो पियो दुकान, किरन काया जी बीह रहिया, ॿुधनि ई कोन पिया। इलाज कयूं, मिंथू कयूं त ॿुधनि ई कोन पिया। हर भरू असांजो सामान बि पियो नुक़सानु करे, असांजो सामान ई खजी वियो अलाए काॾे। अवाम हुई हिते चङी भली, ॿुधनि ई कोन पिया। ऑफिसर खे बि चयोसीं, असां पाण था ड्रायूं। न सर हफ़्तो न, कल्ह आया आहिनि, कल्ह शाम ॾेई आया आहिनि असांखे। हफ़्तो कुझु बि न आहे। कल्ह आया आहिनि, कल्ह निशान ॾेई आया आहिनि, कल्ह ॿुधाए विया आहिनि असांखे। ठरी में आया आहिनि, अॻु में अलाए जाओ ख़ुदा थो ॼाणे। साईं सर्वे ज़मीन आया, अपनी खातो आहे हर शइ जो, पंहिंजी खातो आहे हर शइ जो। असांखे कल्ह सर असां उन्हनि खे छा कयूं? असां उन्हनि खे सर असां त चऊं था पिया त असां सां इंसाफ़ थिए।
वज़ीर आज़म खे बि चऊं था पिया त साईं असां सां इंसाफ़ कयो वञे न, असांखे मुहलत बि ॾिनो, असां पाण ड्रायूं पिया। छा कंदा हुआ, कमु कहिड़ा कंदा? सारी दर्जी हुआ, मां पाण दुकान गरीब मिसकिन दर्जा पियो बचा पियो। लॻा पिया आहिनि, वेतर तव्हांजे मथे हाणे बचड़ा बि असांजा ख़ुदि बीठा आहिनि, हर शइ बीठा आहिनि, उन्हनि जो बि असां को ख़्याल ई न था कनि। असां चवनि था पाण ड्राए सेट था टियूं, सॼो पटे या निशाननि खां बॻिते अठ टी एहतियाज कयो त वरी चवनि पिया साईं सॼो दुकान ड्राईंदा चवनि पिया। साईं असां त चवनि पिया ॿुधनि ई कोन पिया, असांजी का बि न पिया ॿुधनि, असांजी असां मथे चढ़िया बीठा हुआसीं, ड्रायूं पिया चवनि पिया त बि न पिया ॿुधनि। केतिरो नुक़सानु थियो, घणा दुकान हुया? सर असांजो मुंहिंजो हिकिड़ो दुकानु आहे, दर्जी आहियां मां पाण, हिकिड़ो ई दुकानु आहे मुंहिंजो। न पंहिंजो ज़ाती, मूंखे मसवाड़ वसवाड़ न हो, ज़ाती हो मुंहिंजो। जीअं त नाज़रीन तव्हां अवाम जो मौक़िफ़ ॿुधो हिते, उन्हनि चयो त असां सां नाजाइज़ी कई वई आहे, असांखे को मोहलत न ॾिनी वई आहे। हफ़्तो पहिरीं असांखे मोहलत ॾियनि हा, इतलाह बि न ॾिनो वियो आहे। ईअं सुबुह सवेरे जीअं असां हिते आया आहियूं पंहिंजे घरां निकिरी करे पंहिंजे रोज़गार जे पंहिंजे धंधे सां, त हिते असां पंहिंजा ड्रथल दुकान ॾिठासीं, असां सां ज़ुल्म कयो वियो आहे, असां सां नाजाइज़ी कई वई आहे। पहिरियों ई कोरोना वायरस ऐं ॿियनि लॉकडाउन असांजे चेल चिॿी करे छॾी आहे, वेतर असां सां कहर कयो वियो आहे। हिकिड़ो घणी असां ग़रीब माण्हू आहियूं जेको असां ज़ुल्म कयो वियो आहे, हिकिड़ो क़यामत खां घटि इहो मंज़र न आहे जेको असांजा इहे बचनि जो रोज़गार हुयो, ग़रीबनि जो रोज़गार हुयो, उन रोज़गार खे ख़तमु कयो वियो आहे। हाणे असां छा कंदासीं, कंहिंजे दर वॼाईंदासीं, छा कंदासीं, कीअं कयूं, असां बेरोज़गार थी विया आहियूं। हिकिड़ो पहिरियों ई लॉकडाउन लॻा पिया आहिनि, शहर बंदि आहिनि, हर शइ कोरोना वायरस, स्कूल बंदि, इदारा बंदि, यूनिवर्सिटियूं बंदि, तालीम तबाह, सभु शइ तबाह, मईशत तबाह। ॿियो वरी हिन अची ख़ाम खा बिला वजह हरू भरूं बेगुनाह असां सां ज़ुल्म कयो आहे, असांजा दुकान ठाहे असांजो रोज़गार ख़तमु कयो आहे, असां सां नाहक आहे, असां सां ज़ुल्म आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। इन्हनि जेके आला अमलदार आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म पाकिस्तान सां हिननि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, ऐं जेके ॿेले खाते जूं ज़मीनूं आहिनि उन ते कब्ज़ा आहिनि, वॾियूं माफ़ियाऊं आहिनि, जेके ॿेले खाते जा वॾा सियासी असर रसोख वारा माण्हू आहिनि, उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे उन खां ज़मीनूं खसी वञनि, पहिरियों उहे कनि न। सिर्फ़ु उन्हनि चयो त सिर्फ़ु ग़रीबनि सां नाइंसाफ़ी आहे, पाकिस्तान में ज़ुल्म आहे, ग़रीबनि सां जेको बि क़ानून आहे ग़रीबनि जे लाइ आहे, कंहिं ॾाढे मुड़ुस लाइ हिते कोन्हे, कंहिं ॾाढो सो गाबो आहे जेको आहे हिते पाकिस्तान में जेको रहे थो, ऐं सिर्फ़ु क़ानून हिननि जो असर थो करे ग़रीबनि ते, बाक़ी ॾंडे वारे ते, कंहिं लठ वारे ते हिननि जो को बि असरु नथो करे। BTV न्यूज़।